बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा में मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमो। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दात वल आशी युरीदून वजहहू वला तादु ऐनाका अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ ज़िंदगीअ जूं उहे ताबनाक लाटूं आहिनि जेके असांखे जॾहिं मन में ऊंदाही वासो थी करे त रोशनीअ जी लाट बख़्शनि थियूं ऐं उन रोशनीअ में असां वरी सिरात मुस्तक़ीम जो दॻु लही था वठूं, जंहिं सिरात मुस्तक़ीम जो ज़िंदगीअ खे हर वक़्तु घुरबल एहसासु रहे थो। अमली ज़िंदगीअ में इंसान जा रवैया तमामु वॾी अहमियत था रखनि, ख़ासि करे उहे रवैया जॾहिं हिकु अॻवान जे सूरत में माण्हुनि सां सलाहजनि था त उहे पंहिंजो असरु नस्लनि ताईं बरक़रार रखंदा था अचनि। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जंहिं माहौल में तशरीफ़ आवरी थी, जंहिं समाज में पाण नबूअत जो ऐलान फ़रमायाऊं, मुहम्मदुर रसूलुल्लाह जे ज़रब सां उन्हनि ऐं रिसालत जी दावा फ़रमाई, उहो माहौल तबक़ात जे वर चढ़ियल हुयो। तबक़ाती माहौल उते ई वधंदो वेझंदो आहे जिते दौलत जी विर्छ नाइंसाफ़ीअ सां थींदी आहे। रिज़्क़ जा जेके बि अल्लाह साईं कुदरती ज़रिया पैदा फ़रमाया आहिनि, हू उन्हनि खे पंहिंजो निज़ाम रुबूबियत थो अदा करे ऐं उन्हनि खे सबीलुल्लाह जे इस्तिलाह सां यादि थो फ़रमाए। उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। हुज़ूर जन खे अल्लाह साईं जेको हुकुम थो फ़रमाए त तूं मुंहिंजनि माण्हुनि खे मुंहिंजे दॻ ते आण ॾाहप सां ऐं आला क़िस्म जे नसीहतुनि सां। नसीहत जॾहिं ठली हूंदी आहे, जंहिंमें रुॻो लफ़ाज़ी हूंदी आहे, त उहा पंहिंजो देर पा असरु न ॾेखारे सघंदी आहे। नसीहत जे ॿोलनि सां गॾु, नसीहत जे गुफ़्तगूअ सां गॾु जॾहिं अमल जो तसलसुल रवां दवां हूंदो आहे त अमल जो उहो तसलसुल माण्हूअ जे ॻाल्हि में तासीर पैदा कंदो आहे। अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे, दिल से जो बात निकलती है असर रखती है, पर नहीं ताक़त परवाज़ मगर रखती है। साईं जन फ़रमायो अदीन अन नसीहा। दीन जेको आहे सॼो जो सॼो ख़ैर ख़्वाहीअ जो नालो आहे। जॾहिं तव्हां माण्हुनि जो ख़ैरु था घुरो, जॾहिं तव्हां माण्हुनि सां भाल भलाइण जी नियत था कयो, जॾहिं तव्हां माण्हुनि खे उन दॻ ते वठी अचण जे लाइ कोशिशूं था वठो जेको दॻु सऊं आहे, जंहिंमें को बि वकड़ कोन्हे को, जंहिंमें को बि वर कोन्हे को, त इते उन सादीअ जे लाइ अॻवानीअ जो किरदारु जॾहिं उभरी माण्हुनि जे साम्हूं निर्वार थो थिए त माण्हुनि जूं उन रहबर ते, उन रहनुमा ते अखियूं खुपनि थियूं, तवक़ुआत पैदा थियणु शुरू थियूं थियनि, उमीदूं लागू थियणु शुरू थियूं थियनि
त पोइ उन जे हर अदा मां, उन जे हर निदा मां, उन जे हर अमल मां, उन जे हर रुख मां माण्हुनि खे प्यार ई प्यार थो घुरिजे, मुहबतुनि जा मींहं था घुरिजनि। जेकॾहिं रहनुमा या रहबर या इंसानियत जे ख़ुशहाली ऐं फलाहीअ जी दावा कंदड़ शख़्स इन्हनि सभिनी सिफ़तुनि खां पाण खे वांझो थो रखे त उन जी अॻुवाणी बि ठली, उन जी रहनुमाई बि वांझी ऐं उन जी नसीहत बि खोखली, को असरु नथो थिए। बसि ठिकरियूं आहिनि जेके दॿे में आहिनि पयूं थियूं वॼनि, न उन्हनि जो को सुरीलो आवाज़ थो अचे, न उन्हनि में को रिधम थो पैदा थिए, ऐं न ई वरी उन जो को असरु थो समाज में साम्हूं अचे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं फरमाइनि था अदीन नसीहत, त दीन ख़ैर ख़्वाहीअ जो नालो आहे, त उन ख़ैर ख़्वाहीअ खे पंहिंजे अमली रवैयनि सां साबित था कनि। रवैयनि जे उन अमल में अल्लाह साईं जी वही हुज़ूर जन खे वक़्तनि फ़वक़्तनि रोशनी ॾींदी थी अचे त हाणे छा करिणो आहे, हिन मरहले में तव्हांखे कीअं करिणो आहे, हिन दग ते तव्हांखे कीअं हलणो आहे, हिन मंज़िल ते तव्हांखे कीअं पुॼणो आहे। त इहे सभु तसलसल इंसान खे वहीअ जे सूरत में जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सीरत तय्यबा जे तनाज़ुर में क़ुरान जे आयतुनि जे सूरत में असांखे मिलनि था। त वस्बिर नफ़्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदात वल आशी। हुज़ूर जन खे अल्लाह साईं लाज़िम थो करार ॾे त तव्हां हिकु अॻुवान जी हैसियत सां, तव्हां माण्हुनि जे मालिकीअ जी जॾहिं ॻाल्हि कई आहे, तव्हां जॾहिं माण्हुनि जे रहबरीअ जी ज़िमेदारी क़बूलु कई आहे, तव्हां जॾहिं माण्हुनि जे रहनुमाईअ जे लाइ संदरो ॿधो आहे, त हाणे तव्हांजे मथां इहो फ़र्ज़ु थो बीहे त तव्हां उन्हनि शख़्सनि सां पाण खे सलाहे रखो जेके शख़्स तव्हांजे नसीहत ते, जेके शख़्स तव्हांजे सॾ ते मुंहिंजे ज़ात खां मानूस थिया आहिनि, ऐं जेके शख़्स मानूसियत जे करे ॾींहं जो हर पहर में, शाम जे हर वेल में ऐं राति जे हर मंज़र में मूंखे पुकारींदा था रहनि। तव्हां उन्हनि सां पंहिंजो पाण खे सलाहे रखो। वल्लज़ीन मअहू, हुज़ूर जन सां जेके बि उन्हनि जा सलाहियल साथी हुया। खोड़ अहिड़ा वाक़िया अचनि था जिन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तबक़ाती निज़ाम खे हिकमत अमलीअ सां मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजे सथ सां पंहिंजो हिकिड़ो तबक़ाती असर जो इज़हार था फ़रमाइनि अमल जी सूरत में। त वहीअ जे नुज़ूल सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन अमल खे रोकियो थो वञे ऐं अल्लाह साईं उन्हनि खे तबक़ाती सिस्टम खे बहाल रखंदड़नि जे मफ़ाद जे बजाए तबक़ाती सिस्टम खे टोड़ींदड़नि जे हक़ में खणी थो अचे। मिसाल जी ॻाल्हि, हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु जन जो वाक़ियो थो अचे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह साईं फ़रमायो अंज़िर अशीरतक मिनल अक़रबीन, त तुंहिंजा जेके वेझा मिट माइट आहिनि उन्हनि ताईं तूं मुंहिंजे नज़ीरीअ जो पैगाम खणी वञ, उन्हनि खे ड्रेजारी अचु त तव्हांजे हिननि प्रकारनि जा जेके नतीजा साम्हूं अचणा आहिनि उहे केॾा भवाइता आहिनि। पोइ इहो अमल जारी थो रहे। हिकिड़े मरहले में तबक़ाती निज़ाम जा बुनियादु रखंदड़ ऐं तबक़ाती निज़ाम खे हथी ॾींदड़ ऐं तबक़ाती निज़ाम खे तसलसल सां हलाईंदड़ शख़्स आमादा था थियनि रुॻो इन ॻाल्हि ते त ठहियो असां तव्हां सां नशिस्त कयूं था, ॻाल्हियूं ॿुधूं था तव्हां जूं मशरूत शर्तनि सां। शर्त कहिड़ा आहिनि त तुंहिंजे महफ़िल में उन वक़्तु जेसिताईं असां हूंदासीं, जंहिंमें अफ़ां हूंदासीं, को बि ग़ैर कुरैश मंझां फ़र्द शामिलु न थींदो।
दौलत जी विर्छ अहिड़ी थियल हुई जो ख़ज़ाना सभु उन्हनि वटि हुया, माल मिल्कियत मॼूं सभु कुरैश जे उन्हनि रईसनि वटि हुयूं। बाक़ी माण्हू जेके हुया उहे हथे ख़ाली हुया। एतिरो कूद सफ़र उन्हनि खे मिलंदो हो जो उहे मस वञी पंहिंजे ॿिनि वेलनि जी मानी पचाए सघंदा, खाई सघंदा, सुम्ही राति गुज़ारे वरी ॾींहुं कटण जे लाइ जहिड़ा हूंदा हुआ। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे पोरियत हुया, उन्हनि जी महिनत जो जेको बि समर साम्हूं अचे पियो उहो हिननि तबक़ाती सिस्टम खे फ़रोग़ ॾींदड़नि जे ख़ज़ाननि में हलियो पियो वञे। हू साॻियो जो साॻियो हथे ख़ाली हेॾां हिननि जूं ट्रेजरियूं भरबियूं वञनि। असां वटि अॼु बि ईअं ई आहे, जाॾे नज़र डोड़ायूं था हींअर त सॼी दुनिया तबक़ात में तक़सीम थियल आहे। उन वक़्तु बि ज़रे घटि सॼी दुनिया तबक़ात में तक़सीम थियल हुई, पर छाकाणि त माण्हुनि जो ॻाणेटो उन दौर में एतिरो घणो न हुयो, इजादात जी भरमार एतिरी वसी कान हुई, तरक़ी ऐं तमदन अञा उन दौर में उसरी न सघिया हुआ। त जेसिताईं उन्हनि जो वस हलंदो हो तबक़ाती निज़ाम पैदा कंदड़नि जो, उहे तबक़ात जे ज़रिए माण्हुनि में जे पेरनि में वंग विझंदा ऐं उन्हनि खे पोरे ताईं महदूद रखी उन्हनि खे शयुनि जे मिल्कियत जो हक़ु हासिल करण जो को बि मौक़ो न ॾींदा हुआ। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं तबक़नि खे टोड़ण जी ॻाल्हि कई ऐं महिनत जो समर हर इंसान ताईं ग़ैर मशरूत तरीक़े सां मुयसरु करण जी ॻाल्हि कई, हर माण्हूअ जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि कई, हर माण्हूअ जे आज़ादीअ जी ज़मानत खईं, त इहो हिकु एॾो वॾो ऐलान हुयो जेको उन्हनि सघारियुनि धुरियुनि जे लाइ मथे जो सूर साबित थियो, जेके सघारियूं धुरियूं ॿियनि जे पोरे ते पलबियूं हुयूं। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकमत अमलीअ जे हिसाब सां उन्हनि शख़्सनि जी इहा ॻाल्हि तस्लीम कई त ठीकु आहे, जेसिताईं मां तव्हां सां गॾु वियां थो तेसिताईं कुरैश खां ॿाहिरि को बि शख़्स उन महफ़िल में न ईंदो। सहाबा किराम में इहा ॻाल्हि वई ऐं पोइ इन ॻाल्हि जो वरी असरु कीअं थियो, अमल कीअं थियो, गुफ़्तगू पंहिंजी जारी रहंदी। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उन्हनि जो इहो शर्त तस्लीम फ़रमायो, उन्हनि सां नशिस्त शुरू थी। पैगाम तौहीद जो हुयो, ला इलाहा इल्लल्लाह। उन ते हू बि मुतफ़िक़ हुया त ठीकु आहे, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम ख़लीलुल्लाह, छो त हज़रत इब्राहिम जे नस्ल मां ई हुया हुज़ूर जन जा मिट माइट, पाण में सिधा सवा सोट हुया। मुहम्मद रसूलुल्लाह ते ॻाल्हि अटके पई। उहो पिया चवनि त असांजो सॼो मसइलो आहे इहो त असां तव्हांखे रिसालत जे मनसब ते फ़ाइज़ नथा सम्झूं। इहा बि हुननि जी तबक़ाती छिकताण हुई। सबबु छा हुयो त हुज़ूर जन जो जंहिं घराणे में तवल्लुद मुबारक थियो, उहो घराणो रईस घराणनि खां वधीक माली तौर ते कमज़ोर हुयो। जेके माली तौर ते सघारा हुया उन्हनि खे इहा उमेद हुई त रिसालत जो मनसब उन्हनि जे घराणनि में ईंदो, पर कुदरत जा त पंहिंजा फ़ैसिला अटल आहिनि, छो त नसुल त उहे बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ई हुया, सो बि हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम मां हुया। ऐं आसमानी किताब, आसमानी सहीफ़ा जेके अहबार रोबान उकास जे मेले जे मौक़े ते उते ईंदा वेंदा रहंदा, त उहे ॻाल्हियूं त कंदा त आख़िरी नबी अचिणो आहे। ऐं हीअ उन दौर में उन नबी आख़िरी नबीअ जे वरूद जा, आमद जा, विलादत जा आसार उभरिया पए, छो त सॼी धरती तबक़ाती कशमकश जे वर चढ़ियल हुई। त हुननि खे इहा तवक़ो न बल्कि पक हुई
त उहो असां मां ईंदो। इन जे करे हू ला इलाहा इल्लल्लाह ते त आमादा थियनि पिया, पर मुहम्मद रसूलुल्लाह ते हू मुतफ़िक़ न पिया थियनि। हाणे हुज़ूर जन जी इहा पंहिंजी ख़्वाहिश त न हुई त मां नबी थियो आहियां, इन जे करे मां हिननि खे ज़ोरीअ मंझरायां। नबूअत हिकु अताई शइ आहे, कसबी शइ कान्हे का। अलाह साईं हुननि खे मुंतख़ब फ़रमायो, अलाह साईं हुननि खे रिसालत अता फ़रमाई। त हाणे उहे मुहम्मद रसूलुल्लाह ते जॾहिं अटकनि पिया, उन मुहम्मद रसूलुल्लाह ते डिबेट करण जे लाइ जॾहिं हुज़ूर जन सां वेठा, त उते हिकु रहनुमा जो, हिकु रहबर जो, जेको नबीअ जी सूरत में आहे, जेको रसूल जी सूरत में आहे, सो बि आख़िरी नबी ऐं रसूल, उन्हनि सां जॾहिं उन्हनि जे ॻाल्हियुनि जी ॾे वठि थिए थी, त उते हिकिड़ो सहाबी सॻोरो जेको कुरैश मंझां न आहे, सफ़ा ग़रीब आहे ऐं नाबीन बि आहे, हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम ईमान आणे चुको आहे, सहाबियत जो रुतबो हुनखे मिली चुको आहे। अची पुछा कयईं साईं जन किथे आहिनि, त खेनि ॿुधायो वियो त पाण रईसनि सां नशिस्त में आहिनि, उन्हनि सां तबलीग जो मामिलो पियो हले। त उनखे इहो ॿुधायो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हुननि मशरूत महफ़िल रखी आहे, जंहिंमें असांखे फ़िलहालु न आहे वञिणो। हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम जे मन में इश्क़ जेको मूजिज़न हुयो, हुनखे इन ॻाल्हि खां तड़पाए छॾियो त इहो कीअं थो थी सघे त मुंहिंजो आका जेको एॾो महिरबानी आहे, जंहिंजो एतिरो असांखे प्यारु मिलियो आहे, जेको असां खां पल बि परे न रहंदो आहे, जंहिंखां असां पल परे कीअं था रही सघूं। हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम साहबा किराम जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे थो छॾे, इश्क़ हुनखे छिके थो अचे ऐं अंदरि जॾहिं हुज़ूर जन जी महफ़िल में पहुचे थो त को बि पैगम्बर हुयो ऐं हू रईस हुया, भली खणी हुननि जा प्रोटोकॉल्स हुजनि, पर हुज़ूर जन जे महफ़िल में हुया त उते हुज़ूर जन पंहिंजा दरबान त न बीहारींदा हुआ ऐं के निज़ा बरदार या तलवार बरदार त न हूंदा जेके पैगम्बर जे हुज़ूर में माण्हुनि खे न वञणु ॾियनि। हज़रत अब्दुल्ला जॾहिं अंदरि थिड़ंदो, थाॿिड़जंदो, लुॾंदो, लमंदो पहुचे थो, त हुज़ूर जन जी जॾहिं हुन ते नज़र थी पवे त उम्मती आहे, शफ़क़तूं माणियल आहे, रहमतुनि सां हू वासिजी चुको आहे, त हुज़ूर जन खे जे चहिरे अनवर ते हल्का नागवारीअ जा आसार उभरी था अचनि। त मां जॾहिं मनव करे आयो आहियां त रईसनि जे मौजूदगीअ में ग़ैर कुरैश मां को बि शख़्स न अचे, त हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम कीअं अंदरि हलियो आयो आहे ऐं छो आयो आहे हींअर। इहो रुॻो अञा तख़य्युल उभरियो आका जे मन अंदर में, मन अतहर में। त तसवुर उभरण सां अलाह साईं जी रहमत जुंबश में थी अचे ऐं आयतुनि जो नुज़ुल थो थिए। अबस वतवल्ला अन जाअहुल आमा, महबूबनि जे चहिरे अनवर ते नागवारीअ जा आसार उभरी आया आहिनि, सिर्फ़ु इन करे त हिकु नाबीना उन्हनि जे महफ़िल में थिड़ंदो, थाॿिड़जंदो पहुतो आहे। वमा युदरी कल अल्लहू यज़्ज़का, त महबूब तव्हांखे अंदाज़ो हुजणु घुरिजे त तव्हांजे तज़किये जो, तव्हांजे तरबियत जो ऐं तव्हांजे ॻाल्हियुनि जो असरु कहिड़ियुनि दिलनि ते वारिद थो थिए। औ यज़्ज़कर फ़तनफ़अहु ज़िक्रा, या तव्हांजे ॻाल्हियुनि मंझां, तव्हांजे आयतुनि मंझां, तव्हांजे गुफ़्तगूअ मंझां कहिड़ो शख़्स पंहिंजी दिलि खे सैराब थो करे। अम्मा मन इस्तग़ना फ़अंत अनहु तलहा, त तव्हां ॾे खां जेको शख़्स कन लाटार थो करे, ॻाल्हियूं ॿुधणु नथो चाहे, तव्हां उन जे मथां मुसैतिर बि न आहियो, तव्हां सिर्फ़ु तज़कीर करण जी ज़िमेवारी था रखो ऐं उन्हनि खे तव्हां जूं ॻाल्हियूं नफ़ो नथियूं ॾियनि, हुननि जे क़ल्ब में रिक़त पैदा नथी थिए, क़ुरान जूं आयतूं हुननि में नरमी पैदा नथियूं करे सघनि। व अम्मा मन जाअक यसआ वहुव यख्शा, हेॾां ही आहिनि जेके ॻाल्हियुनि जो को बि असरु नथा वठनि, मॻीअ में
मगन लॻा पिया आहिनि। ऐं होॾां हिकिड़ो नाबींदड़ो आहे जेको अम्मा मंजा कयस आ व यक्षा, थिड़ंदो थाॿिड़जंदो डोड़ंदो तो वटि मुंहिंजे ख़शियत सां, मुंहिंजे मुहबत सां, मुंहिंजे फर्मा बरदारीअ जे पूरी लज़त सां तो ॾे वालिहाना डोड़ंदो थो अचे, त तव्हां उन खां नागवारीअ जो अहसासु छो था महसूसु कयो? न महसूसु करणु घुरिजे। वही त वही हुई। वहीअ जे नुज़ूल वक़्तु साईं जन जी जेका कैफ़ियत हूंदी हुई उहा जिस्म अतहर में ॻोराण महसूसु कंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़ा अणलखा फितरत जा आवाज़ महसूसु कंदा हुआ, या माखीअ जे मखे वांगुरु भूं भूं जा आवाज़ हूंदा हुआ, जंहिंमें वहीअ जो जेको नुज़ूल हूंदो हो उहो क़ल्ब अतहर में तहलील थींदो वेंदो हो, जंहिंजे करे उहे आयतूं क़ल्ब अतहर ते नक्श थी वेंदियूं ऐं पोइ ज़ुबान मुबारक ते उभरी ईंदियूं ऐं पोइ तिलावत थींदियूं ऐं पोइ उतां नशिर थींदियूं, जेके कलमबंद थियूं, पोइ पूरी रूए ज़मीन में फैलिजी वियूं। त हुज़ूर जन उन्हनि लम्हनि में जॾहिं वहीअ जो नुज़ूल पूरो थियो, आयतूं नाज़िल थियणु बसि थियूं, त पाण जॾहिं उन वहीअ जे कैफ़ मां निकिरी आया त रईसनि खे नज़रअंदाज़ करे उन्हनि खे फिटो करे अची हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मक्तूम खे ॻल लाथऊं, उन्हनि सां भेचिजी विया ऐं उन्हनि सां उहे ई साॻियूं मुहबतूं वंडण लॻा, उहो ई साॻियो प्यारु अर्पण लॻा, जंहिं प्यार जी सरशारीअ जी तलाश में, जंहिं मुहबत जे सिराबीअ जे उमंग में हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मक्तूम आयो ऐं उन जे थाॿनि खे, उन्हनि जे थिरण खे, उन जी ड्रोड़ खे अलाह साईं क़ुरानी आयतुनि जे मंज़र में बयानु करे छॾियो। त इहो हिकिड़ो रहनुमा ऐं रहबर जो उहो अंदाज़ आहे जेको हर दौर जे रहबरनि ऐं रहनुमानि जे लाइ हिकु बुनियादी उसूल थो बणिजी साम्हूं अचे। तव्हां ॾिसो केतिरा ई इनक़िलाब आया धरतीअ ते, भली उहे इस्लामी इनक़िलाब न आहिनि, पर जॾहिं उन्हनि जे अॻुवाननि, जॾहिं उन्हनि जे रहबरनि पंहिंजनि माण्हुनि सां ग़ैर मशरूत प्यारु कयो आहे, पंहिंजनि माण्हुनि सां उन्हनि भाल भलाइण जे लाइ बेहिसाब रवैयो रखियो आहे, त कामयाबियूं उन्हनि जे पले पयूं आहिनि। जंग बदर में अल्लाह साईं जी जेका हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बराह रास्त नुसरत थिए थी, उन नुसरत जो मंज़र आहे त वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा, त तव्हांजो जी उछल, तव्हांजी तीर अंदाज़ी, तव्हांजी तलवारबाज़ी हथ तव्हांजे सां थी आहे, पर उन में अमुर अलाह जो आहे। इन जे करे तव्हां 313 हुननि 1100 मुसलह माण्हुनि ते, तव्हां हथें ख़ाली, हो मुसलह माण्हू, तव्हां निहत था, हो सवारियुनि सां, तव्हां वारियासीं पट ते, हू मिटीअ जे ख़ुश्क पट ते, तव्हां उन्हनि ते ग़ालिब अची वियो, त इहो अलाह जी जो ख़ासि फज़ल हुयो, उन जी नुसरत ऐज़दी हुई, जंहिं तव्हांखे फ़तह मुयसर करे ॾिनी। इहा फ़तह ईअं आम कान हुई, बल्कि फ़ज़ाए बदर जो जेको मंज़र हुयो, उन मंज़र खां पहिरियां जेके अॻुवान जा, रहनुमा जा, रहबर जा हिकु नबीअ जे तसवुर सां, न बल्कि सूरत सां, हिकु रिसालत जे सूरत सां, सोबे रहमतुल लिल आलमीन हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रूप अतहर में उहे शख़्सियूं, जॾहिं उहे महिरबानियूं, उहे शफ़क़तूं, उहे मुहबतूं माण्हुनि खे पले पयूं आहिनि, त उहे हथें ख़ाली बि उथी पिया आहिनि, जिन आका जे क़दमनि में पंहिंजो न रुगो सिर निछावर कयो आहे, बल्कि माल मिल्कियत, ॿार बच्चा, धन दौलत सभु खणी अची घुरिया अथनि। त इहे ख़ासियतूं भली कंहिं मुस्लमान अॻुवान में न हुजनि, ऐं उहो अॻुवान इनक़िलाब जी दावा करे, त उहो कामयाबु न थी सघंदो।
ऐं जेकॾहिं ग़ैर मुस्लिम बि आहे उन में इहे ख़ासियतूं आहिनि त उहो यकीननि कामयाबु थींदो। इनक़िलाबनि जी तारीख़ तव्हां पढ़ो, केतिरा ई जेके ग़ैर इस्लामी बुनियादनि ते इनक़िलाब आया आहिनि पर उन्हनि में इंसानियत जी मुसावात जी ॻाल्हि थियल आहे, मिल्कियत जे इश्तराकियत जी ॻाल्हि थियल आहे, तबक़ात खे ख़तमु करण जी ॻाल्हि थियल आहे। उन्हनि अॻुवाननि जी बाझ, उन्हनि अॻुवाननि जो रवैयो, उन्हनि अॻुवाननि जी मुहबत आवाम सां मानूस रही आहे, ग़ैर मशरूत रही आहे, बेहिसाब रही आहे, त उन्हनि कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि। रसूल अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं फरमाए थो, ला त मुद्दन आइनैक इला मा मत्तअना बिही अज़वाजम मिनल हयात दुनिया। ज़िंदगीअ जो साज़ो सामान हर दौर जो पंहिंजे हिसाब सां थिए थो। असांजे दौर में वॾियूं गाॾियूं, प्रोटोकॉल्स या जेके हिमायतुनि जूं खेपूं, वाठा, इहे जॾहिं आहिनि, वॾा हाउस आहिनि, उन्हनि हाउसनि जे गेटुनि ते मुसलह माण्हू बीठा आहिनि ऐं मोर्चाबंद माण्हू बीठा आहिनि, जदीद हथियारनि सां लैस आहिनि ऐं ज़ूकाट कंदड़ उन्हनि जे आॾो ऐं पोयां गाॾियूं हलनि थियूं त उन्हनि खां माण्हू मरूब थो थिए। इहो सामान ज़ीस्त आहे जेको माण्हुनि ते ग़ुलामनि जे समाज में असर अंदाज़ थियण जे लाइ हरबे तौर उहे सघारा ताक़तवर माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि जेके तबक़ाती निज़ाम खे बहाल रखणु चाहींदा आहिनि ऐं मुसावात खे समाज में डेवलप थियणु न ॾींदा आहिनि, उसरणु न ॾींदा आहिनि। त अहिड़ो साज़ो सामान, अहिड़ा प्रोटोकॉल्स, अहिड़ियूं घुर्बल ज़िंदगीअ जूं अयाशियूं उन दौर जे रईसनि खे बि मुयसरु हुयूं, जेके अॻियां पुठियां पंहिंजा ख़ासि माण्हू खणी हलंदा हुआ जिन खे हू मुसलह करे ऐं माण्हुनि खे पंहिंजे वेझो अचणु न ॾींदा। त इंसानी कैफ़ियत आहे, इंसानी तक़ाज़ा आहे त माण्हू चाहींदो आहे त जेकर मूंखे बि अहिड़े क़िस्म जूं शयूं मुयसरु थी पवनि, मूंखे बि अहिड़े क़िस्म जा प्रोटोकॉल्स हुजनि, इन जे करे न त मुंहिंजी ज़रूरत आहिनि, इन जे करे त माण्हू उन शइ खां मानूस था थियनि, मुतासिर था थियनि। इन्हनि जो हल छा हुजणु घुरिजे? ॻाल्हियूं पंहिंजूं जारी रहंदियूं। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, सामान ज़ीस्त, लग्ज़री लाइफ, प्रोटोकॉल्स, मुसल्ह पहरा, वॾा वॾा हाउस रईसनि वटि जॾहिं आहिनि त अलाह साईं हुज़ूर जन खे फरमाए थो, ला त मुद्दन आइनैक इला मा मत्तअना बिही अज़वाजम मिनल हयात दुनिया। हीउ जेको सामान ज़ीस्त उन्हनि खे मुयसरु थी मिलियो आहे पंहिंजे लुचाइनि जे करे, पंहिंजे ॾाढाइनि जे करे, नाइंसाफ़ियुनि जे करे, उन जी असर पज़ीरी तुंहिंजे सथ में न अचणु घुरिजे ऐं तुंहिंजूं अदाऊं जेके आहिनि एॾियूं पाकीज़ा हुजणु घुरिजनि त उन्हनि खां असर पज़ीरी त छा, मुतासिर थियण जो अमल त छा, उन्हनि ॾे अखि खणी निहारणो बि न आहे। त को हिननि जा वॾा कोट आहिनि, त को उहे उन्हनि ते मोर्चा ठहियल आहिनि, त पोइ उन में मुसलह पहरा बीठा आहिनि, त उहे संजियल घोड़नि ते निकिरनि था, त उहे सिंगारियल उठनि ते पंहिंजनि काफ़िलनि जे सूरत में वञनि था, त उहे धोल धमामनि सां पंहिंजो सफ़र सहंजो कंदा था वञनि, त उहे नाच गाननि सां पंहिंजे महफ़िलुनि में रौनक था बर्पा कनि, त उहे जाम सां जाम था टकराइनि, त उहे नाचणियुनि सां पंहिंजे सुरूदो रंग जूं महफ़िलियूं था ॼमाइनि। त हाणे तव्हां उन्हनि खां मानूस थियणु लॻो ऐं तव्हांजे मन में हिकिड़ी अहिड़ी उभार अचे, ख़्वाहिश जनम वठे त जेकर तव्हां बि ईअं कयो, ला त मुद्दन न, बल्कि करण जो तसवुर त छा, अखि खणी उन्हनि ॾे निहारियो बि न, माना उन्हनि ॾे न निहारींदव त उहो पाण हुरतो टके जा थी वेंदा। आसूदनि माण्हुनि जे पुरतआयुश ज़िंदगीअ जी जेकॾहिं माण्हू वाखाण करणु छॾे ॾियनि, उन्हनि ॾे निहारणु छॾे ॾियनि, उन्हनि खां मानूस थियणु छॾे ॾियनि, त
त हू कंहिं ते रोब कंदा, हू कंहिं ते दाबा कंदा। हिन नुक़्ते मां सीरत जे तक़ाज़ाउनि में इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं असां सरशार थियण जी ॻाल्हि था कयूं त इहे समूरा नुक़्ता असांजे आॾो क़तार दर क़तार साम्हूं था अचनि पिया। अल फ़क़्रु फ़ख़्री, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़क़्र खे पंहिंजो फ़ख़्रु था करार ॾियनि। हाणे फ़क़्र जो मतिलबु इहो न आहे त माना तव्हां मुहताज हुजो, तव्हां सफ़ा वांझा हुजो, तव्हां सफ़ा मिसकीन हुजो, तव्हां सफ़ा ग़रीब हुजो, चुंझा हुजो, सामान ज़ीस्त खां सफ़ा पाण खे परे करे रखो। न, अल फ़क़्र जो मतिलबु आहे त माना तॾहिं तव्हां तहरीक ऐं जदोजहद जे मैदान में आहियो, जॾहिं तव्हां इंसानी फलाह ऐं तरक़ी ऐं तमदन खे ओसर ॾियण में पंहिंजो किरदारु था अदा कयो, त इते वॾे में वॾी तक़ाज़ा तव्हां खां वक़्तु इहा थो करे त तव्हां फ़क़्र जी ज़िंदगी इख़्तियार कयो, माना बैलेंस ज़िंदगीअ खे रखो, जंहिंमें का बि लग्ज़रीनेस तव्हांजी कमज़ोरी न थिए, जंहिंमें का बि आसाइश तव्हांजे लाइ अॻिते वधण में रुकावट न बणिजे, जंहिंमें जेके इम्तिहान अचनि तव्हांजे आॾो त उन्हनि इम्तिहान में थाॿो उहो माण्हू खाईंदो आहे जेको आसाननि जो हिराक हूंदो आहे। तसलसल सां महिनत कंदड़ माण्हू, तसलसल सां ज़िंदगीअ जे मशक़तुनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हू कॾहिं बि कंहिं इम्तिहान में थाॿो न खाईंदो आहे। थाॿा उहे माण्हू खाईंदा आहिनि जेके लग्ज़रीनेस जा आदी थी वेंदा आहिनि। विकामबा उहे माण्हू आहिनि जेके आसाइशुनि जा तलबगार हूंदा आहिनि। कंप्रोमाइज़ उहे माण्हू कंदा आहिनि जेके ज़िंदगीअ में ॻाल्हि त इनक़िलाब जी कंदा आहिनि, पर उहे इनक़िलाब उन्हनि जे लाइ विकिरे जो वखरु हूंदो आहे। अवामी इनक़िलाब न, सिर्फ़ु उन्हनि जी ज़ाती ज़िंदगीअ जो इनक़िलाब, माण्हुनि जी तब्दीली न, सिर्फ़ु उन्हनि जे घराननि जी तब्दीली। रहनुमा में, रहबर में जॾहिं अहिड़े क़िस्म जूं अदाऊं काहे थियूं पवनि त पोइ इनक़िलाब नाकाम थी था वञनि, तब्दीलियूं ठलियूं रहिजी थियूं वञनि, दावाऊं लॿाड़ बणिजी थियूं वञनि, ड्राड़ियूं बणिजी थियूं वञनि, ऐं पोइ माण्हू जंहिं तरीक़े सां छसो थी अवाम में बदनाम थो थिए, मक़हूर थो बणिजे, उहो मज़लूमनि जे आहुनि ऐं दाहुनि जे कहर जो निशानो थो बणिजे, ऐं पोइ माण्हुनि जे ज़द में अची हू तबाह बि थी थो वञे, बर्बाद बि थी थो वञे। ख़सरत दुनिया वल आख़िर, हीअ ज़िंदगी बि उनजी चट थी वञे, ईंदड़ ज़िंदगी बि उनजी ख़सार जे वर चढ़ी थी वञे। अल फ़क़्रु फ़ख़्री, हुज़ूर जन फरमाइनि था तव्हांखे आसानियूं मुयसर आहिनि, पर उन्हनि जो पाण खे आदी न बणायो। तव्हांखे नफ़ीस लिबास वणनि था, पर पंहिंजनि जिस्मनि खे उन्हनि जो हिराक न ठाहियो। तव्हांखे लज़ीज़ खाधा वणनि था, पर उन्हनि खाधनि खे पंहिंजी मन खे उन्हनि सां एतिरो न रिझायो जो जंहिं ॾींहं ते न मिलनि त तव्हांजो सिर वञे। मौसमुनि जूं सख़्तियूं, उन्हनि जे लाइ ख़ारिजी इंतिज़ामात तव्हां ज़रूरु कयो, पर उन्हनि खे पंहिंजी कमज़ोरी न थियणु ॾियो। त गर्मीअ में तव्हां थधिकार खां सवाइ न सुम्ही सघो, या सर्दियुनि में तव्हां खुले आसमान में सर्दीअ सां न निमटिजी सघो। तव्हां मशक़त केश जिस्म धारियो, तव्हां मज़बूत ज़हन धारियो, तव्हांजी क़ुवत मुदाफ़त एतिरी कमाल जी हुजे जो हर ईंदड़ मुसीबत खे तव्हां पंहिंजे क़ुवत इरादीअ सां निमटाए सघो, उन सां मदे मुक़ाबिल थी सघो, ऐं पंहिंजे मक़सद ते कंप्रोमाइज़ करण जे बजाए जेकॾहिं तव्हां ते जेतिरी सख़्ती थिए त उन सख़्तीअ खे तव्हां आसानीअ सां मुंहुं ॾेई सघो, पर कंप्रोमाइज़ जे मैदान में न अचो। अल फ़क़्रु फ़ख़्रीअ जो मतिलबु इहो थो थिए। हूंदे सूंदे चा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेकॾहिं मदीने पाक तशरीफ़ फरमा थिया, सहाबा किराम अंसार किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन पंहिंजा माल आछा, पंहिंजूं मिल्कियतूं आछियूं, पंहिंजा घर ॿार आछा, त हुज़ूर जन जेकॾहिं को वॾो महल ठाहे ख़ैबर जे किले वांगुरु ठठ सां रहनि हा त न पई करे सघियासीं, छॾियो इन खे। ख़ैबर जो किलो फ़तह थियो, पाण वञी उन में वेही रहनि हा, ॿाहिरां पहरो बिहारे छॾनि हा, उहो ठठ पाण कनि हा, न पए थी सघियो जा, पाण न क़बूल न फरमायाऊं। आम हिकिड़ो घरु ठाहियनि,
जिते पर्दा चमड़े जा लॻल हूंदा, जंहिंजूं छतियूं खजीअ जे छहतीरनि मां ठहियल हूंदियूं ऐं उन्हनि छतुनि में छांवरो खजनि जे फरहनि जो हूंदो हो। हंध बिस्तरा इहे आम जेके पोरियत तबिके जा हूंदा पाण उहे इस्तेमालु फ़रमाईंदा। नंढे हूंदे निसाबी किताबनि में पढ़ंदा हुआसीं सीरत पाक जा नुक़्ता, त पाण जॾहिं आरामी थींदा ऐं उथंदा त तॾे जा जेके वढ हूंदा उहे संदनि पुठाड़नि मुबारकनि ते नक्श थी वेंदा। गर्मीअ में जॾहिं सुम्हंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मीअ जे करे माण्हू चादर नथो ताणे पंहिंजे मथां, त उहे मंज़र ख़ूबसूरतीअ जा साहबा किराम माणींदा हुआ ऐं उन्हनि खे उहे पंहिंजे ॻाल्हियुनि में बयानु कंदा हुआ, जेके सीरत जे बाबनि जो हिसो थिया, जेके अॼु असां पढ़ूं था त असांखे हौसलो थो मिले। अल फ़क़्रु फ़ख़्री, त इहो जॾहिं फ़क़्रु इंसान जो फ़ख़ुरु थी थो वञे, फ़क़्र मां मूं अर्ज़ु कयो त मुराद बुख बदहाली ऐं कंगलाइपन आहे, बल्कि फ़क़्र जो मक़सदु आहे त तव्हां हूंदे सूंदे पंहिंजी मेंटेनेंस अहिड़ी रखो जो लग्ज़रीनेस तव्हांजी कमज़ोरी न थिए। तॾहिं ई इनक़लाब में असां पंहिंजा पेर अॻिते वधाए सघंदासीं मज़बूतीअ सां ऐं थिड़ण खां, लुॾण खां, वहकिरे में वहण खां बची वेंदासीं। तव्हां असां वटि अॼु जेके इनक़लाब जूं ॻाल्हियूं थियूं थियनि ऐं जेके इनक़लाबी माण्हू सदिराइनि था पंहिंजो पाण खे, जेके शख़्स तब्दीलीअ जा नारा था हणनि, जेके शख़्स अवाम जी ख़ुशहालीअ जी ॻाल्हि था कनि, उहे जेसिताईं पंहिंजे मायार ज़िंदगीअ खे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इश्क में सरशार थी सीरत पाक जे नुक़्तनि सां उन्हनि सुन्नतुनि ते अमल पैरा न थींदा, तेसिताईं भली उहे जुबा पाए वियनि, भली उहे क़ीमती अतुर मखिन, भली उहे क़ीमती तेल सां पंहिंजे ॾाड़ियुनि खे सुवारनि खे चमकाइनि, भली उहे हज़ार रुपयनि जे मटीरियल जे कैंचिन सां मुछूं कतरींदा ऐं सुनत खे अदा करण जी हाम हणंदा वठनि, पर उन्हनि जे ॻाल्हियुनि में असरु कहिड़ो आहे? उन्हनि जे जेको बि असरु थिए थो उहो डिप्रेशन जे सूरत में साम्हूं थो अचे। को बि शऊर वारो, अकुल वारो, वीचारींदड़, को कंहिं अमल जी लॻाव रखंदड़ माण्हू त इन्हनि खां मुतासिर नथो थिए। जेको बि इन अहिड़े क़िस्म जे लॿाड़नि खां मुतासिर थो थिए सो वीचारो अॻ में ई पंहिंजे ज़िंदगीअ जे छिकताण में वरितल आहे, डिप्रेशन जो शिकार आहे। तव्हां ॾिसो वञे अहिड़ा जेके बि मज़हबी इज्तिमा थियनि था, मुआशिरे जो वेगाणो तबिको उन्हनि माण्हुनि खे फॉलो थो करे, या सोशल मीडिया ते उन्हनि जी जेका फ़ैन फॉलोइंग आहे, जेकॾहिं अमीरज़ादनि जी आहे त उहे अमीरज़ादा उन्हनि खे शातिराना तरीक़े सां पंहिंजे इन में मफ़ादनि में कमु था आणनि। उन्हनि जा जेके ब्रांड्स आहिनि उहे उन्हनि खे प्रोमोट करण में कमु था आणनि, पोइ खणी उहे उन्हनि जे रंग में बज़ाहिर रंगजनि था, पर उन्हनि जूं दिलियूं त उन्हनि सां रंगियल न आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तय्यब जा जेके इहे अमली पासा आहिनि त तव्हां पंहिंजे सथ सां सलाहियल रहो ऐं तव्हां पंहिंजा दरवाज़ा बंदि न कयो, तव्हां पहरेदार मुसलह सूरत में पंहिंजनि दरवाज़नि ते न बीहारियो, हर वक़्तु पंहिंजा दरवाज़ा खुलियल रखो, दिलनि जा बि, घरनि जा बि ऐं पंहिंजनि ओताकुनि जा बि ऐं पंहिंजनि ज़हननि जा बि। नथा कयूं, नाकाम आहियूं। जेके कनि था उहे कामयाबु आहिनि, जेके इस्लाम जी दावा नथा कनि, ग़ैर मुस्लिम था सदिजनि, पर उहे सुन्नतुनि जे इन्हनि रुखनि ते अमल कनि था, तबक़ाती निज़ाम खे हिकु हद ताईं सही, पंहिंजे क़ौम जे लाइ सही, मुसावात जे हिकु हद ताईं कतब आणनि था, त उन्हनि वटि बरकतूं बि अचनि थियूं, उन्हनि वटि रहमतूं बि नाज़िल थियनि थियूं, उन्हनि वटि एतिरियूं मुसीबतूं नथियूं अचनि। असां जेके मुस्लमान आहियूं, जेके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां इश्क जी उणत था कयूं, उन्हनि सां मुहबत जो बेतहाशा इज़हार था कयूं, उन्हनि सां प्यार जी दावा था कयूं, पर अमली ज़िंदगी असांजी सॼी उन्हनि जे अमली रुखनि जे बरअक्स आहे, त पोइ मुसीबतुनि में जे वर्त बि असां चढ़ियल आहियूं। भली पोइ असां वज़ाइफ़ बि पढ़ूं था, को असरु नथा ॾेखारनि, भली असां नमाज़ूं बि पढ़ूं था, कुकारे कुकारे पुकारियूं था, कुझु बि नथो वरे असांखे। आसमान जा दरवाज़ा दुआ जे क़बूलियत जे लाइ तॾहिं खुलंदा आहिनि जॾहिं दुआ जंहिं ज़ुबान मां निकिरे थी उहा ज़ुबान हराम ते पलियल न हुजे, उन ज़ुबान में
कंहिं बि क़िस्म जी मुनाफ़िक़त वारी अलामत न हुजे। अल्लाह साईं दुआ क़बूल फ़रमाईंदो आहे उन्हनि जी जिन जा क़ल्ब साफ़ हूंदा आहिनि। ज़ाहिरी सूरत में असां बावज़ू थी ऐं पंहिंजो पाण खे मसनून तरीक़े सां सींगारे भली इबादत गाहुनि में वञूं था। अल्लाह साईं थो चए ला यंज़ुर इला सुवरिकुम, हू तव्हांजा मुहांडरा नथो ॾिसे त उहे तव्हां कीअं सजाए आया आहियो। वला इला अजसामिकुम, तव्हांजा हू जिस्म बि नथो ॾिसे त उन्हनि ते कहिड़ो लिबास ओढ़े आया आहियो, या उहे दुबरा आहिनि या उहे सबरा आहिनि। वला की यंज़ुर इला कुलूबिकुम, हू तव्हांजे क़ल्ब ॾे थो नज़र रखे त उन क़ल्ब में तलब केतिरी आहे, उन में ख़ुलूस केतिरो आहे, उन में तव्हांखे तांघ केतिरी आहे जेका तांघ तव्हांखे परवरदिगार जे तरफ़ वठी थी अचे। क़ल्ब में ॿियाई आहे, माण्हुनि सां धोखेबाज़ीअ जा मनसूबा आहिनि ऐं ज़ुबान ते तस्बीहात आहिनि, ज़ुबान ते दुआउनि जा अल्फाज़ आहिनि। बरज़ुबां तस्बीह दर दिल गाओ खर, दिलि असांजी मुनाफ़िक़तुनि सां भरियूं पियूं आहिनि ऐं ज़ुबान असांजी तस्बीहात सां पई थी तहरुक में रहे। त क़ल्ब जो उहो तासीर जॾहिं परवरदिगार खे ख़ुलूस जे सूरत में नज़र नथो अचे त उहे दुआऊं तव्हां जूं रद्द थी थियूं वञनि, अफ़लाक जा दरवाज़ा उन जे लाइ नथा खुलनि। तमामु ज़रूरी आहे त तव्हांजे क़ल्ब में जेका सदाकत आहे, जेका तलबगारी आहे, जेका छिक आहे, उन में ख़ुलूस नीयत सां हिकु अहिड़ो जोहर हुजे जेको इंसानियत जे मुसावात, तरक़ी, ख़ुशहाली ऐं आज़ादीअ जे लाइ अॻु भरो थिए त उन में तव्हांजो को बि धिकारियल मफ़ाद इन्वॉल्व न हुजे। हूंदो त दुआऊं बि रद्द थी वेंदियूं। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सीरत तय्यबा जा इहे मुआशरती पासा, इहे रहनुमाईअ वारा पासा, इहे रहबरीअ वारा पासा असांखे तबक़ाती निज़ाम जे खे थुॾण ते आमादा था कनि, असांखे मुसावात खे अमली तश्कील ॾियण जी नींड था ॾियनि। जे कंदासीं त असां कामयाबु थींदासीं ऐं जेकॾहिं न ॾींदासीं त जेके नाकामियूं असां भोॻियूं था उहे अञा वधीक मुसलसल रहंदियूं, जिन खां असां अलाह साईं खां पनाह था घुरूं। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।